जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, जयपुर वासियुनि लाइ करे ॾाढी ख़ुशी ॻाल्हि आहे, हर्ष जी ॻाल्हि आहे कि निवारू जे अंदरि पूज्य सिंधी पंचायत समितीअ पारां ऐं असांजे मुखी साहब भागचंद साहनीअ पारां हिकु भॻवान श्री झूलेलाल साईं जो नंढो सो झूलेलाल मंदिर जो निर्माण करायो वियो आहे। इहा पूरे समाज लाइ, इहा पूरे जयपुर वासियुनि लाइ करे हिकिड़े ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं इन जेॾी महिल इन मंदिर जो उद्घाटन बि थियो ऐं प्राण प्रतिष्ठा बि थी, त उन जा कुझु वीडियो असां तव्हां शेयर पिया करूं था। ॾिसंदा केतिरे सुठे नमूने सां उन्हनि इन जी प्राण प्रतिष्ठा कराई आहे। बाक़ाइदा विख्यात पंडितनि का विधिवत मंत्रोच्चारण सां गॾु ऐं पूरे विधि विधान सां गॾु इन जी प्राण प्रतिष्ठा थी। ऐं प्राण प्रतिष्ठा खां पहिरीं भॻवान श्री झूलेलाल साईं निकिता नगर भ्रमण ते। जी हा दोस्तो, पूज्य सिंधी पंचायत ऐं गणमान्य माण्हू मिली करे भॻवान श्री झूलेलाल साईं जी प्रतिमा खे नगर भ्रमण कराइनि ऐं ढोल बाजे सां गॾु। ढोल बाजे जो मतिलबु जेके सिंधी शहनाई थींदी आहे, उहा जयपुर शहर जी मशहूरु सिंधी शहनाई वादक इन कार्यक्रम में आया हुआ, जेके असां तव्हांखे वीडियो माध्यम सां ॾेखारूं पिया। केतिरे न हर्षोल्लास सां गॾु भॻवान श्री झूलेलाल साईं खे नगर भ्रमण कराइनि। नगर भ्रमण जे पश्चात पोइ विधिवत मंत्रोच्चारण सां गॾु, हवन इत्यादि सां गॾु पोइ भॻवान श्री झूलेलाल साईं जी प्रतिमा जो ई प्राण प्रतिष्ठा थी। दोस्तो, इहे ऐतिहासिक पल आहिनि जेका असां तव्हांखां साझा पिया करूं ऐं चवंदा आहिनि धन्य आहिनि उहे माण्हू जिन भॻवान लाइ करे कुझु सोचियो। भॻवान त इंसान लाइ करे सदाईं सोचींदो आहे, पर कुझु इंसान जेॾी महिल इन धर्म जी राह ते हलनि था ऐं धर्म जी स्थापना लाइ करे मंदर जो निर्माण था कराइनि, त उहे इंसान धन्य आहिनि। असां सिंधी समाचार राजस्थान जे पारां साहनी परिवार खे लख लख करोड़ करोड़ त वाधायूं ॾियूं कि उन्हनि इहो सुठो ऐं नेक कार्य करियो। ऐं पूरी टीम यानी सिंधी समाचार राजस्थान जी पूरी टीम जी तरफ़ां साहनी परिवार के पूज्य सिंधी पंचायत निवारू के लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि मंदिर स्थापना जी। हिन मंदिर जी प्राण प्रतिष्ठा खां पोइ दोस्तो बाक़ाइदा प्रसादी हलाई वई, भंडारो हलायो वियो, आम भंडारो, जंहिंमें सैकड़ो माण्हुनि भॻवान श्री झूलेलाल साईं जी प्रसादी ग्रहण कई। ऐं बाक़ाइदा इन अंदरि ढोल ताशा ऐं इहे जेका चवंदा आहिनि सिंधी शहनाई इत्यादि सां इन्हनि जो ज़ोरदार जेको चीज़ झूलेलाल साईं जी प्राण प्रतिष्ठा थी। ऐं विख्यात पंडितनि विधिवत जेका चीज़ आहिनि मंत्र उच्चारण जेका असां तव्हांखे ॾेखारियूं पिया असांजे वीडियो माध्यम सां बाक़ाइदा करे उन खां पश्चात ई उन्हनि जी प्राण प्रतिष्ठा थी। त दोस्तो, इहे चवंदा आहिनि ऐतिहासिक पल थींदा आहिनि। इहे ऐतिहासिक पल असां तव्हांखे ॾेखारियूं पिया कि कहिड़े न सुठे नमूने सां भॻवान श्री झूलेलाल साईं जे नओ निर्माण जेको मंदिर आहे, हुन अंदरि भॻवान श्री झूलेलाल साईं जी प्रतिमा जी स्थापना थी आहे। ऐं इन अंदरि जेको चीज़ के सहयोग मुखी शास्त्री नगर जा मुखी हरीश असरानी ऐं जयपुर जा भामाशाह ऐं समाज सेवी तुलसी त्रिलोकानी साहब जो बि इन में अतुलनीय योगदान आहे। त इन्हनि सभिनि खे बि लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि, जीअं हिननि जेके धर्म जी राह में पंहिंजो अतुलनीय योगदान ॾिना आहिनि। त वरी हिकु दफ़ा सिंधी समाचार राजस्थान जे पारां साहनी परिवार खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। ऐं सिंधी समाचार राजस्थान जे पारां सभिनी प्रदेशवासियुनि खे असू चंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री झूलेलाल।